नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त टंडो जान मोहम्मद में खबर ईंदड़ टंडो जान मोहम्मद लग अंब मोरी ते रईस एहसान जरवार मोहम्मद अली कलोई राजिक डिनो कलोई जगवानी में सवेन माण्हुनि मंशियात खिलाफ मीप्रोकास 2 नवको रोड मुकम्मल बंद करे वेही रहा, जंहिंमें पीटीआई अगवान अरबाब इनायतुल्लाह बि धरणे में पहुंची वियो। 2.5 कलाक मुकम्मल रोड बंद, सवें गाड़ियूं बीजी वयूं, मुसाफ़िर परेशान थी विया। ॻोठाणनि तकरीरूं कंदे मौक़ुफ़ में चयो त टंडो जान मोहम्मद जी हद में सरेआम मंशियात चर्च ठरो आफी पुड़ी गुटको फाशी जा अड्डा ऐं ख़तरनाक हीरोइन जेका रोडनि ते आसानी सां मिली रही है, जंहिं करे नौजवान नस्ल पर नंढड़ा ॿार बि वापराइण लॻा। ॿार सुबुह सवेरे स्कूल जो चई वञी मंशियात जे अड्डनि ते नशो पी बेहोशी वारी हालत में उते ई किरिया पिया आहिनि। केतिरियूं मंशियात करे ॿारनि जूं झोलियूं ख़ाली थी वयूं। अॻवाननि चयो त असां इंतज़ामिया खे चई थकिजी पिया आहियूं, पर असांजी हिकु बि न ॿुधी वञे थी। नेठ मजबूर थी अॼु रोडनि ते निकिरणो पियो। ॿिए पासे एसएचओ टंडो जान मोहम्मद कादिर बख्श बहिराणी साफ़िन खे ॿुधायो त मूंखे टंडो जान मोहम्मद थाने ते बदली थी 8-10 ॾींहं थिया आहिनि। मुहर्रमुल हराम जी ड्यूटी मां अॼु वांदो थियो आहियां ऐं अॼु खां ई मंशियात खिलाफ़ क्रैक डाउन करे मंशियात फिरोशनि खे कानूनी कटेड़े में आणींदुसि। उन मौके ते डीएसपी जुडो सन्याण सिंह पहुची ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। धरणो आयो आहे टंडे जान मोहम्मद जी पुलिस स्टेशन जी हद में। असां काफ़ी ॾींहंनि खां शिकायतूं टंडे थाणे ते कंदा आया आहियूं त बाबा हिते ठरो ईअं विकामे थो जी माल पीढ़ी में माण्हू ढोर ढगा बकरियूं ऐं मेहूं जेको आहे सो वठणु अचनि, ईअं सरेआम रश लॻी पई हूंदी आहे। ईअं हिते ठरो हले थो। नओं जेको आहे नशो हिते असुल त पुराणो आहे, पर हिते नई मंडी उन जी शुरू थी आहे, उहा हीरोइन जी। हीरोइन मीरपुर ख़ासि खां वठी काफ़ी शहरनि ताईं तव्हां वेंदव, किथे लिक चोरी में हलंदी हूंदी, पर अंब मोरी उहो स्टॉप आहे जिते जेकॾहिं तव्हां बाड़ा मार्केट के घुमी हूंदी पेशावर जी जेको आज़ाद जेको इलाइक़ो जंहिंखे चवनि था दर्रा चवनि था जंहिंखे, हा उन उहो इलाइक़ो जिथे वेंदव त उते मार्केट मंझि चर्च जो ढिग पियो आहे, किथे हीरोइन जो ढिग पियो आहे ऐं किथे शराब पियो आहे, किथे ॿी मंशियात कुकिन पई आहे, किथे ईअं। अंब मोरी जे स्टॉप ते उहा दर्रा जेको पंहिंजो पेशावर वारी बाड़ा बाज़ार जेका कंहिं ज़माने में मंशियात फरोशी थींदी हुई, उहा अंब मोरी ते उन टाइप जी मंशियात हिते जेका आहे सा विकिरो थिए थी सरेआम रोडनि ते। जेके थाने वारा आहिनि जिन खयूं आहे उन्हनि खां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी आहे। असल ॻाल्हि इहा त मूंखे हिते 10-12 ॾींहं थिया आहिनि। जीअं आया आहियूं असां त मेहरमल आराम जी ड्यूटी हुई, कुझु ॻोठ जा हुआ, पंहिंजो कब्ज़ा ख़ाली कराइणा हुआ पंहिंजनि जा, उहो मैटर हुआ ऐं उन्हनि जे करे असीं बिज़ी हुआसीं। अॼु ई असां फारिग थिया आहियूं त मंशा जे असीं ख़िलाफ़ आहियूं। जेके बि माण्हू हूंदा बिल्कुलु उन जे असां ख़िलाफ़ कानून मुताबिक़ कार्रवाई करे उनखे चालान कंदासीं। असां हिन में कॾहिं बि कोताही कोन कंदासीं। बाक़ी हिननि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, हिननि जेका बि निशानदेही हीअ बि कंदा, असां बि करियूं था, त इंशाल्लाह इहो सफ़ाई करे छॾंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।